असां अली अलैहिस्सलाम के अल्लाह नाहे मञो, जेकी बि असां अली अलैहिस्सलाम के मञो आहे उहो असां पंहिंजे तरफ़ां न मञो आहे। असां त ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह जे चवण ते मञो, असां ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह जे चवण ते पढ़ियो, असां क़यामत पर रसूलुल्लाह जे चवण ते मञी, असां क़ुरान पर रसूलुल्लाह जे चवण ते मञो आहे, असां काबो पर रसूलुल्लाह जे चवण ते मञो आहे, असां जन्नत पर रसूलुल्लाह जे चवण ते मञी, असां ग़ैबत ईमान रसूलुल्लाह जे चवण ते रखियो आहे। त असां अलीअ खे बि उहो मञियो आहे जीअं रसूल मञराए वियो। ऐं उहे जिन ईमान आंदो आहे पूरे जा पूरा सिल्म में दाख़िल थी वञो। तर्जुमो इहो कयो इस्लाम, बाबा इस्लाम नालो अलाह क़ुरान में खयो आहे। अलाह डायरेक्ट चयो आहे, जीअं चई इन दीन इंदल्लाह इस्लाम, यकीनन दीन अलाह जे नज़दीक फ़क़त इस्लाम। अलाह हिते बि इस्लाम चयो आहे, पर अलाह हिते चयो आहे सिल्म, पूरे जा पूरा सिल्म में दाख़िल थियो। मतां को एतराज़ करे ठीकु आहे, असीं इस्लाम बि मञण लाइ तयार आहियूं। पूरे क़ुरान में हिकिड़ियूं आहिनि मकी सूरतूं, ॿियूं आहिनि मदनी सूरतूं। मकी सूरतुनि में किथे बि या अय्युहल्लज़ीन आमनू कान्हे, पासे रही आइजो शेख छा साईं। पूरे क़ुरान में या अय्युहल्लज़ीन आमनू सिर्फ़ मदनी सूरतुनि में, मकी सूरतुनि में अल्लाह या अय्युहल्लज़ीन आमनू चई कोन्हे। ऐं पूरे क़ुरान में अल्लाह किथे बि या अय्युहल मुस्लिमून कोन चई, या अय्युहल इंसान चई। इंसाननि सां अल्लाह ख़िताब कयो, कुल या अय्युहल काफ़िरून, मुंहिंजा रसूल काफ़िरनि खे तूं चओ, काफ़िरनि खे बि रसूलुल्लाह जी ज़ुबान खां चवराई। पर किथे बि अल्लाह हीअं कोन चयो या अय्युहल मुस्लिमून, ऐं मुस्लमान। किथे बि अल्लाह गुफ़्तगू कई या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ साहिबानी ईमान, ऐ ईमान वारो, मुख़बिर सादिक, सादिक आले मोहम्मद यानी इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम का पुछो हुयो त मौला इस्लाम ऐं ईमान में फ़र्क़ु छा आहे? त मौला फरमायो त हर मोमिन मुस्लमान ज़रूर हूंदो आहे, पर हर मुस्लिम ज़रूरी कोन्हे त मोमिन बि हुजे। छो बिरुए क़ुरान, इस्लाम जो ताल्लुक़ आहे सीने सां, ईमान जो ताल्लुक़ आहे दिलि सां। ही लफ़्ज़ आहिनि सूरत ज़ुमर जा। अफ़मन शरह अल्लाह सदरहू लिल इस्लाम वहुव अला नूर मिन रब्बिही फ़वैलुल लिल कासियत कुलूबुहुम मिन ज़िक्रिल्लाह उलाइका फ़ी ज़लालिम मुबीन। सूरत ज़ुमर में इरशाद, सूरत काच, सूरत मञा थो सर्दी आहे, पर अल्लाह बि तेज़ सर्दीअ जी राति में जनाब मूसा सां तूर सीना ते ॻाल्हायो। अल्लाह जी मर्ज़ी कलीमुल्लाह खे तेज़ सर्दीअ में घुराए, अल्लाह जी मर्ज़ी हबीबुल्लाह खे गदीर में तेज़ गर्मीअ में बिहार। अफ़मन शरह अल्लाह सदरहू लिल इस्लाम, सूरह ज़ुमर, सूरह ज़ुमर। अल्लाह जो आवाज़ आयो, आया जंहिंजो मुंहुं इस्लाम जे लाइ सीनू खोले छॾे, ऐं जेको पंहिंजे रब जे तरफ़ां नूर ते बि आहे त उहो बहितर आहे या को ॿियो? तंहिंजी माना इस्लाम जो ताल्लुक़ आहे सीने सां। पर इते अल्लाह शरह सदर जो लफ़्ज़ साईं अली नवाज़ शाह साईं इस्तेमालु कयो त अल्लाह आम मुस्लमान जो बि सीनो इस्लाम लाइ खोले छॾियो। अफ़गानिस्तान जे मुस्लमाननि जो सीनो अल्लाह खोलियो बिना ऑपरेशन जे, ईरान जे मुस्लमाननि जो अल्लाह सीनो खोलियो बिना ऑपरेशन जे। ॻाल्हायो मुंहिंजा नौजवान पंहिंजे 6 इमाम फरमायो आहे, दुनिया में तव्हीं असांजे लाइ ॻाल्हायो, आख़िरत में असीं अव्हां जे लाइ ॻाल्हायो। अफगानिस्तान के मुसलमान
मुसलमाननि जो सीनो अल्लाह बिना ऑपरेशन जे खोलियो। पाकिस्तान जे मुसलमाननि जो सीनो अल्लाह बिना ऑपरेशन जे खोलियो। ईरान जे मुसलमाननि जो सीनो अल्लाह बिना ऑपरेशन जे खोलियो। सऊदी अरबिया हिजाज़ मुक़दस जेके सिर्फ़ चवंदा आहिनि या अल्लाह मदद, उन्हनि खां पुछ मुल्क जो नालो सऊदी अरब छो रखी? मके हूंदे तोखे तूं चई हा न अल्लाह वारो मुल्क, सऊदी अरब छो? हर ॻाल्हि में अल्लाह खे वठी ईंदो आहीं न तूं त। अल्लाह अल्लाह कंदो आहीं पर बिस्मिल्लाह ॾाढे न पढ़ंदो आहीं। उनजो बि हिकिड़ो सबबु आहे, छो त कंहिं बिस्मिल्लाह खे माइनस करण जी कोशिशि कई। बिस्मिल्लाह जा न पढ़ो या आहिस्ते पढ़ो, छो त बाज़ुए मुस्तफ़ा ऐलान करे चुको हो अना नुक्ततुन तहतल बाए। अली अलैहिस्सलाम ऐलान कयो आऊं बिस्मिल्लाह जे ॿिए जो नुक्तो आहियां, बुग़्ज़ में जेको भरियल हो, जंहिंजे नाले जी लुग़वी माना ई हुजे। छा मेंबर जूं कुझु मजबूरियूं हूंदियूं, मेंबर जूं कुझु मजबूरियूं हूंदियूं न। अॻे इल्ज़ाम लॻंदो आहे त हीअ ॻाल्हाईंदा आहिनि घटि वधि। भई जंहिंजे अली माना बुलंद, काबो माना बुलंद, नजफ़ माना बुलंद, अली त अल्लाह जो उन बुलंदीअ जो नालो आहे। त नजफ़ जी माना बि बुलंद, काबे जी माना आहे न पेरनि खे मथे करियो काबैन ताईं, काबैन काबा, काबो माना बुलंद, अली माना बुलंद, नजफ़ माना बुलंद। बुलंदनि सां कहिड़ो बि मुक़ाबिलो कंदा जंहिंजे नाले जी लुग़वी माना ई भौंकदड़ कुती हुजे। हाणे अल मुंजिद न सुन्नी आहे न शिया आहे न अहले हदीस आहे न वहाबी आहे। मां नालो नथो खणा पर दुनिया ॻोल्हे त सही नेट जो दौर आहे। त लूम चालाक लूमड़ी या भौंकदड़ कुतीअ खे अरबीअ में छा चइबो? उन बिस्मिल्लाह ते एतराज़ कयो त या न पढ़ो या आस्ते पढ़ो, छो न ख़बर ही त ही अली आहे। रसूल अल्लाह त फ़ैसिलो करे चुका त अलीयुन महल क़ुरान बल क़ुरान में अली। अली क़ुरान सां गॾु, क़ुरान अलीअ सां गॾु लई यकतरफ़ा हता यरदा अलैहिल हौज़। ही हिक ॿिए खां जुदा थी नथा सघनि। हौज़ ते बि मूं वटि गॾु ईंदा। जिते जिते क़ुरान हूंदो उते उते अली हूंदो, जिते जिते अली हूंदो उते उते क़ुरान हूंदो। ऐं असां उन अलीअ खे मञींदा आहियूं जेको इन ॻाल्हि जो मोहताज न आहे जो दुनिया चए। केरु चवे थो त असीं ज़ियारत करणु हज़रत आदम या हज़रत नूह जी ज़ियारत करणु न चवियासीं, सभु चवंदा असीं अली अलैहिस्सलाम जी ज़ियारत ते वियासीं। असांजो अली उहो आहे जेको सुञाणप, जेको आदम सफ़ीउल्लाह जी बि सुञाणप खे, नूह नजीउल्लाह जी बि सुञाणप थे। हाणे अगरि आदम जो हक़ीक़ी पुटु आहीं त अलीअ खे ईअं मञ जीअं अल्लाह मञे। शान अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान इलैहि आयत दे सरासर आन ईमान इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्सा अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। वञी खोले ॾिस क़ुरान जे अञा सही गुमान त लानतू सही लथी पई। अल्लाह सदरहु लिल इस्लाम, अल्लाह जंहिंजो चाहे इस्लाम लाइ सीनू शरह करे बिना ऑपरेशन जे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारनि जो सीनू बिना ऑपरेशन जे अल्लाह खोलियो छॾे। कमाल आहे कलमे पढ़ण वारे जी ऑपरेशन जी ज़रूरत ई कान थी पए। न को जनाब जिब्रील अलैहिस्सलाम थाल खणियो थो अचे नूर जो, न को तो ऑपरेशन करे, न को तो काराण कढे। तो हिने रिसालत को डेनमार्क जे कार्टून कान कई आहे। जमानो गाना डालो डेनमार्क जे कार्टूननि सिर्फ़ तो हिने रिसालत कान कई। जंहिंखे जिते मौक़ो मिलियो आहे उन तो हिने रिसालत हिते कई। पोइ वीचारनि जो
कॾहिं शान रिसालत ॿुधणी कोन्हे को चवनि था हीर ॻोल्हे लिखंदा अरे अली ॿुधो त रसूल तव्हांखे सम्झ में अली ॿुधो त तव्हांखे रसूल सम्झ में अचे जंहिंजो गवाह एॾो बुलंद हुजे जंहिंजो गवाह एॾो बुलंद हुजे जंहिंजे अचण जी जॻह काबो हुजे अलाह जो हिकिड़ो ई त घर हो जेको अलीअ खे ॾेई छॾे तोखे मस्जिद में अली न वञे त उहा ॿी ॻाल्हि आहे पर मदीने वारी मस्जिद मां सोचदई ज़रूर त सभिनि जा दर बंदि हुआ अलीअ जो दर खुलियल ऐं हैदराबाद जे मौला जा दर कोन बंदिया हुआ काइनात जे मालिक जे रसूल दर बंदिया हुआ इहो चई त ग़रीब खोलण कोन ॾींदोसांव लोगो बि कढण कोन ॾींदोसांव ऐं रसूल अल्लाह फरमायो वमा ज़िंदगी जी ज़बान सां त न मूं कंहिंजो दर बंदियो आहे न मूं अलीअ जो दर खोलियो आहे अल्लाह जी मर्ज़ी आहे सभिनी जा दर बंदि हुजनि अलीअ जो दर खुल इस्लाम जो ताल्लुक सीने सां इस्लाम जो ताल्लुक सीने सां ऐं ईमान जो ताल्लुक सूरतुल हुजरात में इरशाद है कालतिल अराब आमन्ना मुंहिंजा रसूल ये बदबू था चवनि त असां ईमान आंदो आहे कुल लम तुमिनु मुंहिंजा हबीब इन्हनि खे चओ तव्हां हरगिज़ बि ईमान कोन आंदो वलाकिन कूनू अस्लमना तव्हां ईअं चओ त तव्हां इस्लाम वलाकिन कूनू अस्लमना हा त ईअं चओ त तव्हां इस्लाम आंदो आहे वलम्मा यदखुल ईमान फी कुलूबिकुम ईमान त तव्हांजे दिलनि में न दाख़िल कोन थियो इस्लाम सीने ते ईमान दिल पे इन्हीं सूरतुल हुजरात में अल्लाह जो आवाज़ आयो वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान वकर्रह इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान खुदा जो कसम इन मिंबर जे पाकीज़गी जो इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम फरमाया मौला अवाज़ लाइ फरमायो त अवाज़े दिल में जेका असांजे लाइ मोहब्बत आहे इहो तव्हांजो कमाल कोन्हे अल्लाह जो फज़ल एहसान ओ त अल्लाह सूरतुल हुजरात में चयो वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान वज़य्यनहु फी कुलूबिकुम अल्लाह अवाज़े दिलनि में ईमान जी मोहब्बत रखी वज़य्यनहु फी कुलूबिकुम अवाज़े दिलनि खे ज़ीनत ॾिनई ईमान जे ज़रिए हमारे दिलनि खे ज़ीनत ॾिनई ईमान जे ज़रिए वकर्रह इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान ऐं अल्लाह अव्हांखे नफ़रत ॾिनी अल्लाह अव्हांखे बेज़ार रखियो ईमान जे दुश्मननि खां कहिड़ा कुफ्र खां फुसूक खां इस्यान खां इनकार खां ईमान जे दुश्मन इनकार खां बदकिरदारीअ खां गुमराहीअ खां ईमान जो को हिकिड़ो दुश्मन कोन है बल्कि अल्लाह चयो त कुफ्र बि ईमान जो दुश्मन बदकिरदारी बि ईमान जो दुश्मन गुमराही बि ईमान जो दुश्मन ऐं सूरतुल बक़रा में अल्लाह चयो वमन यकफुर बिल ईमान फक़द हबत अमलुहु जंहिं बि ईमान सां कुफ्र कयो उन जा अमल हबत थी विया बाबा मुशरिकनि काफ़िरनि जा त अमल क़बूल करण जहिड़े कोन हूंदा आहिनि ही केरु हुआ जेके अमाल बि कंदा हुआ पर अल्लाह चए थो जेको ईमान जो कुफ्र कंदो जेको ईमान जो इनकारी थींदो फ़क़त हबत अमल उन जा अमल हबत ज़ब्त ऐं हब्त में वॾो फ़र्क़ु आहे मूंखां वधीक था ॼाणो डॉलर निकिरी अचनि एयरपोर्ट तां सोन निकिरी अचे पैसा निकिरी अचनि हीरा निकिरी अचनि त ज़ब्त थींदा आहिनि नशो निकिरी अचे शराब निकिरी अचे या हीरोइन निकिरी अचे त हब्त थींदी आहे ज़ब्त वापसि थी सघे थो हब्त खे साड़े छॾिबो आहे अल्लाह चए थो जेको ईमान सां कुफ्र कंदो उन जूं निमाज़ूं साड़े छॾींदुसि रोज़ा तबाह करे
मूंखे ख़बर कान्हे त ईमान शइ कई पर जंगे खंदक में अल्लाह जो रसूल आज़माईंदो रहियो आहे को जेको अम्र बिन अब्द जे मुक़ाबले में वञे हिक ॿिए खे एॾा बहादुर आहे हिक ॿिए खे झलींदा रहिया मतां वॾो बहादुर आहे मतां लॻे साम्हूं वञो ही वॾो बहादुर आहे ही उठ जे बच्चे खे खणी ढाले खे न भॼायो हिन जे मुक़ाबले में न वञो काइनात जो रसूल पुछंदो रहियो हिक ॿिए खे झलींदा रहिया एतिरे में बार बार अली इब्न अबी तालिब चवंदो रहियो या रसूल मूंखे मोकिल हीअ उहा जंग खंदक उहा जंग जेके जंग अहज़ाब चइबो आहे रसूल अल्लाह मौला अलीअ खे पंहिंजे ख़ैमे में वठी पंहिंजो लिबास अलीअ जे ज़ेबातन कयूं अलीअ जो लिबास पंहिंजे ज़ेबातन पंहिंजी नालेन अलीअ खे पापोश करायूं अलीअ जी नालेन पंहिंजे कुदू में अतर में पातयूं कपड़ा ख़ैमे में पातयूं नालेन ख़ैमे में पर मजमे में सहाबे किराम जे मजमे में पंहिंजी पग अलीअ जे मथे ते रखी अलीअ जी पग रसूल पाए दुनिया खे ॾेखारियो तॾहिं त लतीफ़ साईं चयो त हिन हुन में फ़र्क़ु की न सम्झ हलत चलत हिक जहिड़ी जीअं कलम ऐं कत असल में हिकु पर ॿियाई वारनि ॿ कया पग पंहिंजी अलीअ जे मथे ते रखे मजमे में पग छो रखी अंतरा छो न रसूल पारायो दुनिया खे ॾेखारे मता को समझे त मुंहिंजी पग जो वारिस अली कोन्हे ऐं पोइ रसूल अल्लाह ये जुमला चया बरज़ल इस्लाम कुल्लहु इला शिरक कुल जो कुल इस्लाम मध्य मुकाबले पे वञे कुल शिरक जे जुज़े इस्लाम न कुल इस्लाम मैदान में अली पियो वञे रसूलुल्लाह चयो कुल इस्लाम पियो मध्य मुकाबिल अमरो बिन अब्दुवत पियो अचे रसूल खुदा पियो चए कुल कुफर पियो अचे माना कस वठी काइनात खे रसूल ॿुधाई जेको जॾहिं बि अलीअ सां विढ़े हाथीअ ते हुजे उठ ते हुजे घोड़े ते हुजे मर्द हुजे औरत बरज़ल इस्लाम कुल्लहु ला शिरक कुल यानी मदद चवण शिरक न आहे सुन्नत खुदा बा है त सुन्नत रसूल बा है सुन्नत खुदा मता के चेवा हाल सोन जा कम अल्लाह के का मदद की जरूरत पवंदी आहे आम न थोता सूरत अल हदीद व अनज़लना अल हदीद فيه باس شديد ومنافع للناس ليعلم الله من ينصره ورسله بالغيب ان الله قوي عزيز الله تو سورہ الحدید میں مون خاص لوح کے نازل کرے تو جی سائنس میں چلے تھی لوح زمین میں نکل الحدید عام لوح نہ خاص لوح जंहिंमें इंसाननि जे लाइ मुनाफ़ो बि आहे ऐं वॾी लड़ाई बि आहे लियाइलम अल्लाह ताकि अल्लाह काइनात के ॾेखारे मैं यंसुरहु वरसलहु बिल गैब केरा है वो अकेलो जेको अल्लाह जी ऐं रसूल जी गैब में मदद तो करे अल्लाह जी ऐं रसूलन जी अकेले रसूल जी न मूसा जो भी मददगार है इब्राहिम जो खुदा सादे मुल्क की हिफाजत फरमाए खुदा सादे जौहरी हथियारन के सलामत रखे खुदा सादे आर्मी के सलामत रखे अल्लाह साईं पाकिस्तान के बम के नाले को चो मुनासिब करे अल्लाह साईं ईरान की हिफाजत करे मकामात मुक़द्दस हाजी इराक की शाम की हिफाजत करे
जन्नतुल बक़ीअ जी मके मदीने जी हिफ़ाज़त करे, शाम जी हिफ़ाज़त करे। अल्लाह ईअं कोन चयो त मूं इन्हनि खे हथियारनि खे नाज़िल कयो। उहो हथियार आहे जेको अल्लाह नाज़िल कयो। हरगोल न हथियार असां वटि त उहो आहे जंहिंजे लाइ अल्लाह हथियार नाज़िल कयो। तूं रुॻो अली वलीउल्लाह जे कलमे ते तो एतिराज़ करी। जिब्रील खे छॾी हा जॾहिं ओत में चई ला फताह इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। है उन हम कहते लफ्ज़ चवां थो पर पहिरीं विच में अची वई ॻाल्हि ज़ुल्फ़िकार जी। जंगे उहद में हुज़ूर जो हिकु सहाबी जनाब अबू दुजाना रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजो हिर्ज़ अॼु ताईं मशहूर हिर्ज़ जनाब अबू दुजाना रज़ियल्लाहु ताला अन्हु विढ़ंदे 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 अबू दुजाना जी तलवार टुटी पई। या रसूल अल्लाह मुंहिंजी तलवार भॼी पई। रसूल ख़ुदा फरमाए खजीअ जी टारी खणी ॾे, खजीअ जी टारी खणी ॾे। जीअं अबू दुजाना ईअं कोन चयो त दुश्मन जी फौज खे ॾिसी अवां ते हिज़ान थी वॾो जुमिलो थियो। अबू दुजाना ईअं न चयो त साईं खजीअ जी टारी असां गॾु कीअं थींदी। हुकुम जी तहमील करे खजीअ जी टारी पेश कई। खजीअ जी टारी यदुल्लाह जे हथ रसूल अल्लाह हुआ जेके अल्लाह तो चई में त वमार में त वला किन अल्लाह रमा मुदा रसूल ये पत्थरियों जेके तो हयो से तो न अल्लाह हयो। ओहो रसूल जे ला अल्लाह तो चई इन लज़ीन जुबायून के इनमा जुबायून अल्लाह। मुदा रसूल न भजण जे मामले ते जिन तो जे हथ ते भजत कई हथ तो जो न अल्लाह जो हथ। ये खजीअ जी टारी यदुल्लाह में आई तो उहा बणिजी वई तलवार। खजीअ जी तारी ईअं वही जीअं तलवार वहे। अरे जेको हैयत तब्दील करे छॾे माहियत तब्दील करे छॾे उनखे चइबो आहे मोहम्मद रसूलुल्लाह। पर उन ई जंग में अली अलैहिस्सलाम जी तलवार भॼी पई। सलमान चवंदो रहियो या रसूल अल्लाह अलीअ जी तलवार भॼी पई। रसूल अल्लाह ख़ामोश। अबू ज़र चवंदो रहियो रसूल अल्लाह ख़ामोश रहियो। मिक़दाद चवंदो रहियो रसूल अबाशिया साहबनि खे कोन मञी। तूं ॿुधाए न अम्मार यासिर जो क़ातिल केरु जो जंगे खंदक में रसूल ख़ुदा मुंहुं चुमी चयो अम्मार तोखे बाग़ी गुरू क़त्ल कंदो। ॿुधाए न ये बाग़ी केरु। तूं ॿुधाए अबू ज़र ग़फ़ारी खे मदीने मां जलावतन कहे कयो छो नथो ॿारनि खे तूं या तैलीम ॿुधाए पर्दो खणी ॿुधाए पर्दो खणी ॿुधाए। मिक़दाद चवंदो रहियो या रसूल अल्लाह अलीअ जी तलवार भॼी पई। रसूल ख़ुदा ख़ामोश। छो ख़ामोश आहे छो ख़ामोश आहे। रसूल यादि ॾिसे पियो त मुंहिंजो ई जनरल मुंहिंजो ई सिपाही मुंहिंजो ई मददगार आयो हो अल्लाह जे घर मां आयो हो काबे मां आयो हो काबे मां। हाणे आयो जो काबे मां त हथियार बि अल्लाह माणी। यही सबब हो जो हथियार नाज़िल थियो। हथियार नाज़िल थियो वरना का अलीअ खे हथियारनि जी ज़रूरत कान्हे का जेको इशारनि सां जीअरे खे मारे सघे थो। आला हान मज़ाक करण वारा मज़ाक करण जीअरे खे चयूं तूं मरी पओ कूड़ो मरी पओ अलीअ खां जनाज़ो पढ़ाईंदासीं। पोइ रसूल जी हदीस केॾा विधी त अना मदीनतुल इल्म वलियुल पाक। पोइ अलीअ जो इहो कौल केॾा वेंदो त सलूनी सलूनी कबिलन तफ़्क़िदूनी। ऐं वाहिद इहो मज़हब अहल बैत जो एजाज़ जो वारिसनि खां पुछो वेंदो आहे जनाज़ो पढ़ूं मौला अमीरुल मोमिनीन उन नाटकीअ जी वालदा खां पुछो हुनजी माउ खां पुछे पढ़ा तुंहिंजे पुट जो जनाज़ो प्यारो अथई पुटु पंहिंजो अथई। पर के निभागियूं माऊं हूंदियूं आहिनि जेके औलाद खे अलीअ सां बुग़्ज़ ॾींदियूं आहिनि। ख़ुदा हिननि माउनि खां बचा
वगियूं तालियूं वगियूं ड्रामे बाज़न चयो तो असांजो जीअरो मारे छॾियो अलीअ चयो मूंखां खां इम्तिहान वठो मोहम्मद जे वसीअ खां मूं न पुछो त जनाज़ो पढ़ां बरज़ल ईमान कुल्लु अलीअ कुल जो कुल ईमान इस्लाम जो जुज़ न ईमान जो जुज़ न अल्लाह ताक़त निस्फुल ईमान सफाई अधु ईमान है पाकीज़गी अधु ईमान है पर अली कुल ईमान है अली जुज़ ना है अली कुल जेको बि ईमान सां कुफ्र कंदो ईमान जो ताल्लुक दिल सां इस्लाम जो ताल्लुक सीने सां इहो इस्लाम आहे ला इलाहा इल्लल्लाह पहिरियों इस्लाम आहे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह पहिरियों इस्लाम आहे अली वलीउल्लाह पहिरियों ईमान आहे मासूम जो फरमान आहे ला इलाहा इल्लल्लाह पहिरियों सां आसमान जा पर्दा हटी वेंदा मोहम्मद रसूलुल्लाह पहिरियों सां मुंहं में जोत पवंदी आहे चहिरा रोशन थी वेंदा आहिनि ऐं अली वलीउल्लाह पहिरियों सां गुनाह बख़्शिजी वेंदा आहिनि चाहे रेतीअ जे ज़रात जेतिरा हुजनि या पाणीअ जे कतर काबे खे तवाफ़ करणु इस्लाम आहे काबे जे अॻियां सर झुकाइणु इस्लाम आहे पर काबे सां गॾोगॾु नज़फ़ जा चकर हणणु नज़फ़ जे दर जे अॻियां झुकणु ईमान आहे काबे वटि वञण सां शिकिल पाक थींदी आहे ऐं वालीअ नज़फ़ वटि वञण सां नस्ल पाक थींदी या अय्युहल्लज़ीना आमनू दुख़ुलू फ़िस्सिल्म ऐं उहे जेके अलीअ खे पंहिंजो मौला मञो था पूरे जा पूरा इस्लाम में दाख़िल गुफ्तगू है उन्हनि सां ऐं अब्दुल्लाह इब्न अब्बास अहले बिरादरान अहले सुन्नत जे किताबनि में आहे त हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास साहब पैगंबर इस्लाम खां पुछो वियो त या अय्युहल्लज़ीना आमनू में केरु केरु आहिनि त जनाब अब्दुल्लाह इब्न अब्बास चयो जिते जिते या अय्युहल्लज़ीना आमनू आहे उन्हनि जो सरदार अली ऐं ईमान वारो पूरे जा पूरा सिल्म में दाख़िल थी वियो इस्लाम माना मुकम्मिल सलाम ऐं सिल्म जी माना आहे सलाम कौल पैगंबर पढ़ी चुकुसि त अलीअ कुल इस्लाम ऐं हिन आयत जी तफ़सीर में पंहिंजे पंज इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन खां पुछो त मौला सिल्म छा आहे मौला फरमाए सिल्म माना अलीअ जी विलायत जे किले में दाख़िल थियो अलीअ जे विलायत जे किले में दाख़िल थी वञो फला तत्तबिऊ खुतवात शैतान ऐं शैतान जे नक्शे कदम जी पैरवी न करियो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन यकीनन हू तव्हांजो खुलम खुला दुश्मन ॾिसण में बि नथो अचे ओ बाला अचे तो ज़ाहिर बज़ाहिर तव्हांजो दुश्मन आहे अदुव्वुम मुबीन हिकिड़ो इब्लीस मटियारनि में बि मौजूदु हैदराबाद में भी मौजूद कराची में मौजूद हद थी वही मक्के में भी मौजूद मदीने में भी शैतान मौजूद मक्के जे वेझो बि पथरियूं पियो लॻनि से उते बि मौजूद मूंखे एतिरी त ॿुधायो अलाह तव्हां सभिनी खे हज उमरा नसीब करे मूंखे मुंहिंजे मौला 3 दफ़ा उमिरि जी सादत नसीब कई आहे हालांकि मुंहिंजा वालिदैन हाजी बि हुआ मुझे भाउ खे भला साईं सादत नसीब कई मुंहिंजे हमशीराउनि खे बि जेको अॼु जे दौर में 30 लखे जी गाॾी हुजेसि 50 एकड़ ज़मीन हुजेसि हैदराबाद या कराची में सुठो बंगलो हुजेसि 5-7 लख महीने में कमाए अचानक ॿाहिरि घिटीअ में वही भित खे पथरियूं हणे त माण्हू तो छा चवंदा चवंदा मेंटल हॉस्पिटल में फोन करियो छह नंबर लतीफ़ाबाद खणी वञोसि जाके साइकाट्रिस्ट खे वञी ॾेखारियो होश में कोन्हे पर जॾहिं दीन जो मामिलो हुजे
कंहिंखे ज़रूरत कान्हे त रोकेसि त पथरियूं छो पियो वञी लखे रुपया ख़र्च करे तूं हितां खां हैदराबाद खां उते पहुती ॿुधाएसि शैतान खे कपिड़ा कहिड़ा पियो कारा सुबिलू सावा छा अहिड़ा नासी बादामी ॾाढ़ी हुयसि या कान हुयसि कयो शतरंज पे खेॾी शराब पे खेॾी जो अब छा त पे कई पत्थर हुआ उन्हनि खे पथरियूं हणियूं हुयूं बल्कि यूट्यूब ते सर्च करे ॾिसबो त माण्हू पादर बणनि था हुकुम आहे पथर हणण जो तुंहिंजा अलाह चयोसि तव्हां निकुर इन कंतर जीम तो तेरा पथराव थींदो पथरियूं हणण यादि अथनि हालांकि सज़ा त लाबी बि ॾिनी हुयसि इन अलैका लानती इला यौमिद्दीन ऐ मुंहिंजे इंतिखाब जा मुनकर ऐ मुंहिंजे चूंडियल जा दुश्मन ऐ मुंहिंजे अॼुकल्ह हले थो न दवाई सिलेक्टेड आहे या इलेक्टेड अल्लाह जे सिलेक्शन जा दुश्मन इन अलैका लानती इला यौमिद्दीन अल्लाह तो चए तुंहिंजे मथां मुंहिंजी लानत यौमिद्दीन ताईं वसंदी रहंदी लानत गार हुजे त अल्लाह छोड़े हा पथरियुनि जो ठका पियो थिए हेॾा भरे हज़ारे लखे साल अञा ताईं पथरियूं पहुचनि थियूं सभिनि जो एतबार आहे चाहे शियो हुजे चाहे सुन्नत हुजे अहले हदीस हुजे केर बि हुजे सभु चवंदा पहुचनि थियूं लॻनि हिते थियूं पहुचनि हुते थियूं असां बि इहो चवंदा आहियूं जेको जंहिंजो लाइक़ु हूंदो दुरूद सलाम जो लाइक़ु आहे त उहा पहुचंदी सवरने जो लाइक़ु आहे त उहा पहुचंदी मके जे वेझो आहिनि न केतिरा किलोमीटर 1000 किलोमीटर परे त कोन्हे न ख़ुदा जाणे चवनि था इहे टे हुन जा किरदार छा कयो हुई जो पहिरीं हज़रत इब्राहिम खे भुलाइण जी कोशिशि कई पुट खे क़ुर्बान छा कोड़ो थी वई लॻे थो दिमाग़ कमु कोन थो करे पतो पियो त इब्लीस जो इहो हमेशह दस्तूर रहियो आहे त हू नबूअत जे दिमाग़ ते हमला कंदो पहिरियों पथरियूं इन एॾो में जो ख़लीलुल्लाह जे दिमाग़ ते अचे ॿियो हमलो न करे जनाब इस्माइल वटि वियो हाणे तूं ऐं नबी तूं थींदे रसूल तुंहिंजे पीउ खे ख़बर पइजी वई लॻे थो नबूअत फुरिजी वई अथसि नबी आहे कोन जेको नबूअत में शक करे उहो शैतान चई हिते भारबो न हलियो हाणे उहो प्लेटफॉर्म इस्तेमालु करे अॻे तव्हां ॿिनि जॻह तां कामयाबी मिली चुकी कामयाब थी चुको हो ॿिनि जॻहनि ते जनाब नूह जी ज़ौज मुंहिंजे तरफ़ां न क़ुरान थो चए सूरह तहरीम थी चए ॿियो न रमज़ान में त सभु पढ़ंदो अल्लाह सूरत तहरीम में ऐलान थो करे ज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीन कफ़रू इम्राअत नूह व इम्राअत लूत कानता तहत अब्दैन मिन इबादिना सालिहीन फखानताहुमा फलम युगनिया अन्हुमा मिनल्लाहि शयअन वक़ील इदखुलन नार मअ दाखिलीन अल्लाह तो चए बुखारी शरीफ जी हदीस कान्हे न का सूरह काफिर अल्लाह को सूरह तहरीम में चए जेके काफिर थी विया जिन कुफ्र जो रस्तो इख्तियार कयो उन्हनि जे लाइ अल्लाह ॿ नमूना थो बयान कयो नूह अलैहिस्सलाम जी ज़ौज लूत अलैहिस्सलाम जी ज़ौज कानता तहत अब्दैन मिन इबादिना सालिहीन नफ्स ते गौर कजो अब्दैन मिन इबादिना सालिहीन ही ॿई अब्दियानियूं हुयूं मुंहिंजे ॿिनि सालिह अब्दन जूं अब्द जी रुगो माना इबादत कनि केॾो बि नबीअ सां गहरो रिश्तो थी वञे उनखे फर्ज़ आहे त नबीअ जी इताअत करे चाहे गॾु थां में खाईंदी छो न हुई हिकिड़े घर जे छित खे छा रहंदी हुई न जनाब नूह जी ज़ौज बाबा जनाब लूत जी ज़ौज फखानताहुमा इन्हनि ॿिन्ही निभागिन मुंहिंजे साले अब्दन सां ख़यानत कई
लफ्ज़ अल्लाह ते आई पर कुरान जी तफसीर मज़हब अहल बैत में पंहिंजे तरफां केर करे तो हराम तफसीर फिर राय हराम है मज़हब आले मोहम्मद में कुरान की तफसीर जा कुरान करे जा साहिब कुरान करे जा वारिस कुरान करे मासूम का पूछो सादिक आले मोहम्मद मौला या ख्याल न कही कयूं तो भाना उज़बिल्ला छा कयूं मौला जो नौज़बिल्ला बि ख्याल न कयूं नूह अलैहिस्सलाम जी ज़ाल जासूसी कंदी जनाब नूह जी के साथों मिले के ढां थो वञे रात जो हंध था उथी के ढां खोले समझा रात जो ॿाहिरि निकिरी वियो के ढां थो वञे ओते पहुचो रात जो ॿाहिरि निकिरी वियो के ढां थो वञे जासूसी कंदी हुई ऐं लूत अलैहिस्सलाम जी ज़ाल दरवाज़े ते क़ौम खे हिकिड़े जी ॿी ॿुधाईंदी हुई ऐं जॾहिं हज़रत लूत अलैहिस्सलाम वटि फ़रिश्ता इंसानी छोकिरनि जी सूरत में आया नौजवान छोकिरनि जी सूरत में त इहा निभागी हुई जे छित ते कढी तारियूं वॼायूं ऐं क़ौम खे लूत जे ख़िलाफ़ वरगलायो हुई त नबीअ जी ज़ाल लूत अलैहिस्सलाम क़ौम जो रूहानी पीउ हो तॾहिं चई त हाउ लाए बनाती हुन अतहर लकुम ही मोजूं धीअरूं ही मोजूं धीअरूं तव्हांजे लाइ वधीक पाकीज़ा आहिनि छा अहिड़नि कमीननि खे जनाब लूत पंहिंजो नाठी के बणायो ॻाल्हायो ॿुधो दोस्तो कुरान जनाब लूत पंहिंजी क़ौम खे चयो हाउ लाए बनाती ही मोजूं धीअरूं हुन अतहर लकुम तव्हांजे लाइ वधीक पाकीज़ा यानी जनाब लूत क़ौम जो रूहानी पीउ क़ौम जूं न्याणियूं नबीअ जूं न्याणियूं आउं हिननि जो रूहानी पीउ आउं हिननि जो रूहानी पीउ ऐं लूत अलैहिस्सलाम जी ज़ौज उहा बि रूहानी माउ त थी न पोइ छो कान बची छो कान या अल्लाह नूह जे घर जे मामले खे ऐं लूत जे घर जे मामले खे ॿई अलैहिस्सलाम इन्हनि जे मामले खे तो क़ुरान में रखियो छो यादि रखो क़ुरान आखाणियुनि जो किताब कोन्हे क़ुरान डाइजेस्ट कोन्हे नाविल कोन्हे तौबा नऊज़ बिल्लाह हथ ठोकियो कोन्हे क़ुरान नाज़िल कयो अल्लाह पंहिंजे इल्म मुताबिक़ ऐं अंबियानि जा किस्सा अल्लाह रखिया छो पहिरीं त अल्लाह रुगो तुंहिंजी ज़िक्र हुजे अल्लाहू बसि ॻाल्हि अल्लाह दे रुगो ठली अल्लाह पसंदि कान्हे उन्हनि जो त नालो खणी ईंदो की अल्लाह अल्लाह करण सिखायो या अल्लाह नबियनि जा ज़िक्र क़ुरान में मोकिली छो त सूरत हूद में इरशाद थियो वकुल्लन नक़ुस्सु अलैका मिन अंबाइ रुsul मा नसबत बि फुआदक मुंहिंजा रसूल सां क़ुरान में रसूलनि जो ऐं अंबियानि जो ज़िक्र इन करे कयो त तुंहिंजी दिलि मज़बूत हुजे ऐं वकुल्लन नक़ुस्सु अलैका मिन अंबाइ रुsul मा नसबत बि फुआदक ऐं मोमिन उन मां हिदायत हासिल कनि या अल्लाह घर जो मामलो हो पर्दे में रखी छॾींदा अल्लाह जो आवाज़ आयो ईअं कोन थींदो लन तजिद लिसुन्नतिल्लाह तब्दीला अल्लाह जी सुन्नत तब्दील कान अल्लाह जी सुन्नत चओ या आदत चओ लफ़्ज़ सुन्नत तब्दील हरगिज़ कान थींदी ऐं इन ई सूरत तहरीम में अल्लाह ईअं बि चयो ज़रब अल्लाह मसलन लिल्लज़ीना आमनू इम्राअत फ़िरऔन जिन ईमान आंदो आहे उन्हनि जे लाइ अल्लाह नमूनो थो बयानु करे फ़िरऔन जी ज़ाल या अल्लाह फ़िरऔन वॾो ज़ालिम सरकश लानती जहन्नम ॾांहुं सॾण वारो इमाम उनजी ज़ाल खे को मोमिन जे लाइ अजल छो करो अल्लाह उन जी डेफिनेशन क़ुरान में ॿुधाई इज़ क़ालत रब इब्न ली बैतन इंदक फिल जन्नत जॾहिं उन दुआ घुरी या अल्लाह मुंहिंजे लाइ पाण वटि जन्नत में हिकिड़ो घर बना नचनी मिल फ़िरऔन मूंखे निजात ॾे फ़िरऔन खां
व अमलिही मुखे फिरौन जे करतूतन खां निजात ॾे व नजनी मिनल क़ौम ज़ालिमीन मुखे ज़ालिमन जी क़ौम खां निजात ॾे। बादशाह जे घर में हुई, पंहिंजे पाण खे ख़ुदा सॾाइण वारे जे घर में हुई, न ज़ाहिर निमाज़ पढ़ी सघंदी हूंदी, न ज़ाहिर रोज़ो रखी सघंदी हूंदी, न ज़ाहिर ख़ुदा जो कलाम पढ़ी सघी हूंदी, पोइ बि मोमिना छो? इन करे जो हुन कलीमुल्लाह जी हिफ़ाज़त कई, हुन मूसा कलीमुल्लाह जी हिफ़ाज़त कई। कलीमुल्लाह खे कच्छ में खणी चई कुर्रत ऐनुल्ली, ही त मुंहिंजे अखियुनि जो ठार। जेका मस्तूर ज़ालिम जी ज़ौजा छो न हुजे, काफ़िर जी ज़ौजा छो न हुजे, मुशरिकीअ जे पर बल्कि जेको ख़ुदि काफ़िरनि जो इमाम उन जी ज़ाल छो न हुजे, पर जे उन जे ज़ुल्म खां अलाह जे नबीअ खे बचाए त उहा क़यामत ताणी साहिबाने ईमान जे लाइ आइजल आहे। जेका हिकिड़े मूसा खे फिरौन खां बचाए साहे मोमिननि जे लाइ आइजल, त जेको 3 वरह नबूअत जे ऐलान जे 7 साल खां वठी 3 वरह ला इलाहा इल्लल्लाह जी प्रचार करण वारे खे, तौरेत इंजील ज़बूर जी तस्दीक करण वारे खे, वारिसे क़ुरान खे काफ़िरनि ऐं मुशरिकनि खां बचाए, उहो केॾो वॾो मोमिननि जो आइजल हूंदो। मुंहिंजा दोस्तो वॾा दुनिया में ईअं चवंदा आहिनि की बाबा हिननि खे जवाब छा ॿारनि जो अमल ते ज़ोरी कोन्हे, रुॻो अक़ीदो था ॿुधायूं। असां हिन मिंबर तां कॾहिं बि साले अमल जी मुखालफ़त न कई, न ई असां मोमिननि खे खुलम खुला गुनाहनि जी छूट जो परवानो। हलाल मोहम्मद क़यामत ताईं हलाल रहंदो, इहो हर साहिब ईमान जो यकीन ऐं अक़ीदो आहे ऐं रहणु खपे। हलाल मोहम्मद क़यामत ताईं हलाल, हराम मोहम्मद क़यामत ताईं हराम। छो त अल्लाह रसूल जे बुनियादी फ़राइज़ जा जेके सूरह अराफ़ में अल्लाह चयो मुंहिंजी रहमत हर शइ ते मुही, पर ख़ासि रहमत उन्हनि ते आहे الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إصرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوه لعلكم تفلحون। अल्लाह तो फरमाए त मुंहिंजी ख़ासि रहमत उन्हनि जे लाइ जेके मुंहिंजे रसूल जा पैरोकार, मुंहिंजे रसूल जा मरकज़ जा, जाहिल जा न, मरकज़ जा नबीअ जा पैरोकार आहिनि, जेके लिखियलु पाइनि था तौरेत में बि इंजील में बि। ही इत्तफ़ाक़ी रसूल न आहे, ही इत्तफ़ाक़ी, ही आदम खां अॻे नबी आहे, 40 वरहनि खां पोइ वारो नबी कोन्हे। ऐं मुंहिंजो रसूल इन्हनि खे मारूफ़ जो हुकुम थो ॾे, सभ खां वॾो मारूफ़ मौला जिबिल आहे, पर जेकी जेकी नेकी आहे मुंहिंजो रसूल इन्हनि खे हर नेकीअ जो हुकुम थो ॾे, हर मुनकर खां रोके। ऐं मुंहिंजो रसूल हलाल शयुनि खे इन्हनि ते हलाल कराए ऐं ख़बाइस शयुनि खे इन्हनि ते हराम कराए। इन्हनि जे विच में जेके जहालत जा फंदा पिया धीअरूं दफ़न करे छॾींदा, एक पंहिंजा फंदा मुंहिंजो रसूल हिननि जे विच मां कढी छॾिया। फल्लज़ीना आमनू बिही, बस जिन मुंहिंजे रसूल ते ईमान आंदो, वअज़रूह ऐं रुॻो ईमान न आंदो बल्कि मुंहिंजे रसूल जी इज़त कयूं, वनसरूह मुंहिंजे रसूल जी नुसरत कयूं, वत्तबिऊह नूर लज़ी उनज़िल मअहू, ऐं उन नूर जी बि पैरवी कयूं जेको मूं रसूल सां गॾोगॾु नाज़िल कयो। उलाइक हुमुल मुफ़्लिहून, त इहे ई त आहिनि जेके कामयाब आहिनि, इहे ई त आहिनि फलाह पाइण वारा। कसम मूंखे मिंबर जे अज़मत जो मुक़दस माहौल जो कसम, जोफ़े काबा में रिसालत जे आगोश में
मौला अमीरुल मोमिनीन तौरात इंजील ज़बूर जी तिलावत खां पोइ सूरह मोमिनून पढ़णु शुरू कई त क़द अफ़लहल मोमिनून त रसूलुल्लाह मुंहुं जुमी चयो बिक या अली बिक या अली बिक मौला फरमायो यकीनन मोमिन कामयाब थिया रसूल खुदा चयो तुंहिंजे करे या अली तुंहिंजे करे सुभान अल्लाह केतिरनि जॻहियुनि ते मोमिननि सां गुफ़्तगू कने चई या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा लक़ीतुमुल्लज़ीना कफ़रू ज़हफ़न फ़ला तुवल्लूहुमुल अदबार सूरत निसा मोमिनो जॾहिं रसूल सां गॾु काफ़रनि सां मदे मुक़ाबिल थियो त पुठी ॾेई भॼी न वञे जेको पुठी ॾेई भॼी वञे न उहो अलाह जे नज़र में मोमिन ई कोन्हे त मोमिननि जो चङो मुसिबत ऐं सूरत अल हुजरात में अलाह जो आवाज़ आयो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदय अल्लाह व रसूलिही अल्लाह जे कदमनि खां ऐं रसूल जे कदमनि खां पंहिंजा कदम न वधायो सादात हो रसूल जा कदम त सम्झ में अची विया हे अल्लाह जा कदम कहिड़ा कदमगाह जे शहर में बि आउं तव्हां खां इहो पुछां ख़बरदार अल्लाह जे कदमनि खां अॻियां न वधिजो मुंहिंजे रसूल जे कदमनि खां अॻियां न वधिजो ऐं सूरत हुजरात में लांघे चयो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौति नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बाज़ुकुम लिबाज़ अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून मदीने में सूरत नाज़िल थी हैदराबाद जा मसला ईमान वारो मुंहिंजे नबीअ जे अॻियां ॾाढे न ॻाल्हायो ऐं ईअं बि न ॻाल्हायो जीअं पाण में ॻाल्हाईंदा आहियो अवां जहिड़ो हुजे त पोइ पाण में जय रसूल जो अल्लाह पाछूलो पैदा कोन कयो अरे जंहिंजो सायो कोन्हे हम सायो न जहिड़ो कीअं थो मुंहिंजे रसूल जे अॻियां ॾाढे न ॻाल्हायो ऐं ईअं बि न ॻाल्हायो जे पाण में ॻाल्हाईंदा आहियो अंता बता मालकुम अंतुम ला तशऊरून किथे ईअं न थिए जो अव्हां जा अहमाल आउं बर्बाद करे छॾियां ऐं अव्हां खे इन ॻाल्हि जो शऊर ई न थिए पतो पियो अल्लाह खे रसूल जी इज़त एतिरी प्यारी हाणे मूंखे कान्हे ख़बर मूंखे एतिरो त ॿुधायो महराज में छो त पंहिंजे छह सरकार फरमायो त जंहिंजो महराज ते ऐं असांजी शफ़ाअत ते यकीन न आहे उहो मोमिन न आहे महराज में चौथे आसमान ते हिकु घटि 1,24,000 नबी आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु पोयां रसूल अल्लाह मौज़न जनाब ईसा हो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह खां पोइ अशहदु अन्न अमीरुल मोमिनीन अली वलीउल्लाह हो नमाज जे लाइ को नबी अॻिते कोन वधियो छो आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं तो पर रसूल खे इमामत नथो कराए सघे छो त क़ुरान में आयत लॻी पई आहे सूरत आले इमरान में बाबा मोहम्मद रसूलुल्लाह रुगो मके मदीने ऐं पाण ते फर्ज़ कोन्हे बल्कि अंबियान जो बि इहो ई कनि जे न हुजे हा त अलाह सूरत आले इमरान में ऐलान छो करे हा त इज़ा ख़ज़ल्लाहु मीसाक़ नबीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतुमिनुन बिही अलाह तमाम अंबियान खां पक्को वाइदो वठो त तव्हांखे नबूवतूं ऐं किताब इन करे पियो ॾियां जॾहिं मुंहिंजो रसूल तव्हां में अचे जॾहिं बि अचे त ज़रूर बि ज़रूर उन ते ईमान आणिजो हाणे मोमिन अॻियां थी न अॻियां वधे त आदम अलैहिस्सलाम जा अहमाल ख़तम मुंहिंजे रसूल ते ज़रूर ज़रूर ईमान आणिजो ऐं ज़रूर ज़रूर मदद कजो भला तंसुरुन्नहु काल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी अरे अलाह पुछनि थो भला ॿुधायो इहो ॿार पंहिंजे मथनि ते खणो था कालू अक़ररना सभिनि चयो असां इक़रार था कयूं अलाह जो आवाज़ काल फशहदू गवाह रहो वाना बैकुम मिन शाहिदीन आउं बि तव्हां सां गॾु ला शरीक थो चए आउं बि तव्हां सां गॾु इन गवाहीअ में शरीक आहियां त तव्हीं ज़रूर बि ज़रूर मुंहिंजे रसूल ते ईमान आणींदव ऐं मुंहिंजे रसूल जी मदद कंदव
पो तो अल्लाह चए फमन तवला बाद सालिक है ए मुंहिंजा नबियो पो जे कुछ ॾिनी उलाइकुमुल फासिकून त वो फासिक हूंदो। अल्लाह कानून ॿुधाए त नबी बहादुर रसूल खे पुठ ॾींदा त नबी न रहंदा फासिक बणिजी वञंदा। वॾो जुमिलो चयो आदम अलैहिस्सलाम सफ़ीउल्लाह बि अगर रसूल अल्लाह जो चयो न मञे हा त नबी न रहे हा फासिक बणिजी वञे हा। नूह नबीउल्लाह पैगंबर जो चयो न मञे हा त रिसालत न रहे था फासिक बणिजी वञे हा। इब्राहिम खलीलुल्लाह हेॾी वॾी कुर्बानी जे काबे जी दीवार जो बुलंद जे पैगंबर जे चए में न हुजे त खलील खुदा जी खुलत ख़त्म थी थियो वञे। मूसा जो कलाम ख़त्म थो थियो वञे। ईसा जो ज़ुहद ख़त्म थो थियो वञे। नबी नथा रहनि त कलमे पढ़ण वारा बेचया निकिरनि त छा रहंदा। मूंखे ख़बर कान्हे जे अॻिते वधनि हा नमाज़ पढ़ाइण जे लाइ त अॻिते वधनि हा त बि ईमान खां निकिरनि हा नमाज़ पढ़ाईंदा हा त रसूल आहिस्ते किरात करिया हूंदा ढेकनि हा। अल्लाह तो चए मुंहिंजे नबीअ जे ॻाल्हि ढेब न ॻाल्हायो। मंज़र त अजीब उहो हूंदो न जॾहिं बीबी मरियम जो पुटु अल्लाह जे हुकुम सां जे अंधनि खे अखियूं पे ॾिनियूं कोड़ जे मरीज़नि खे शफ़ा पे ॾिनी मोन खे जीअरो पे ॾे उहो अची नमाज़ पढ़ाईंदो कोन पढ़ कंहिंजे पाण पढ़ंदो सादात खे ख़ुशि नसीब आहिनि। अबासी औलाद रसूल आहियूं औलाद रसूल आहियो कहिड़ी न्याय मां माना तई औलाद अली आहियो तई अबू तालिब जी पोटाण सिधो सऊं अबू तालिब खे मञो न त को ॿियो ॾाढो तलाश ख़ासि करे सालालनि खे तवजो। जनाबे ईसा पोयां बीहंदो सरकार हुजत अॻियां बीहंदो उन ॾींहुं दुनिया खां असीं पुछंदासीं ॿुधाए नबूअत मथे आहे या इमामत मथे आहे। सभु चवंदा त न साईं अॼु इमाम ज़रूर सरकार हुजत आहे पर छाकाणि त रसूल अल्लाह जो वारिस आहे इन करे ईसा पोयां थो बीहे। अञा तोखे ख़बर न पई त बीबी मरियम जो पुटु जेके अल्लाह क़ुर में आयत चयो फजअलना हा वबनहा आयतल लिलआलमीन। अल्लाह चयो मूं बीबी मरियम खे ऐं उनजे पुटु ईसा खे आलमीन ते पंहिंजी आयत बणायो। एॾो वॾो आयतुल्लाह अॻियां नथो अची सघे। बीबी मरियम जो पुटु साईं जे आख़िरी बचड़े जे अॻियां नथो अची सघे त 40 वरनि खां पोइ कलमे पढ़ण वारो साईं जे बाबे खे नमाज़ूं कीअं थो पढ़ाए। दुश्मन दीन होगा अञा न सुञातई सदा दुश्मन दीन विसारे रसूल जी विसारे वसियत रसूल जी कांधी थिया छे कीन अहमद जाम अमीन लानती आहिनि लतीफ़। मूंखे ख़बर कान्हे त कंहिं ॾाढे पर बुखारी शरीफ़ थी चए रसूल अल्लाह चयो हलुम वक्तुब लकुम किताबन लन तज़िलु बादी अचो जल्दी अचो आऊं तव्हांखे अहिड़ी लिखत लिखी ॾियां जो मूंखां बाद कॾहिं गुमराह न थींदो। आउं मालिक दरबार यजीद में पेश कया विया त उन वक़्तु यजीद कहिड़ी हालत में हो शतरंज खेॾे रहियो हो शराब नोश करे रहियो हो ऐं छड़ीअ सां मौला हुसैन अलैहिस्सलाम जे सिर मुबारक खे धक्कानी रहियो हो ऐं मौला जे ॾंदनि खे धक्कानी चयूं हुसैन एतिरो पोढ़ो त कोन हुयो जेतिरो असांजे हथां पोढ़ो थी वियो। ॿुधंदा आहियो न बाबा तारीख़ूं पढ़ियूं मथां ॿुधियूं मथां वॾा आलिम ज़ाकिर ताईं पढ़ियो वेठा ॿुधियो वेठा आहियो वॾा किताब पढ़ियो वेठा आहियो। आउं त फ़क़ति तव्हांजे दुआनि जो तालिब आहियां। हज़ारनि लख जो मजमू हो जदीद दरबार में पर 900 ख़ासि कुर्सियूं हुयूं वॾनि शराबनि
जेके तमाशो ॾिसण आया हुआ आले मोहम्मद, जेके तमाशो ॾिसण आया आले मोहम्मद। किन रिवायतुनि में आहे त सभु बीबियूं हिकिड़ी रसीअ में गिरफ़्तार। इहो ई सबबु हो जो हुसैन अलैहिस्सलाम जी नंढड़ी साहिबज़ादी, नंढड़ी न्याणी मासूमा साईं सलामुल्लाह अलैहा मौला मूंखे उनजी ज़वान नसीब फरमाए। उनजो हिकु हिकु कदम बार बार खॼंदो। ऐं यज़ीद उन पुछियो हुसैन जी धीअ जा कदम ज़मीन ते छो नथा टिकजनि? त साईं पंहिंजे गले ॾांहुं इशारो ॾिनो, छो त ॿियनि आकाज़ादनि जे ॿाहनि में रसियूं हुयूं, साईं सकीना जे गले में रसियूं। सब्र जो काबो, सब्र जो काबो, ॾुखनि जो क़ुरान, उन वक़्त जो इमाम अली ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम मौत हयात जे ठोकरुनि में अला रखिया, ज़ुल्म बर्दाश्त कंदो रहियो, ज़ुल्म बर्दाश्त कंदो रहियो। अचानक यज़ीद इब्न मुआविया इब्न अबू सुफ़ियान शिमर खां पुछियो, अलीअ जी वॾी धीउ कहिड़ी आहे? खुदा मरहूम सैयद शाह नवाज़ शाह जा दर्जात बुलंद फरमा, संस वारसनि खे सब्र ज़मीन अता करे। यज़ीद जो ईअं पुछणु हर बीबी साईं खे बचाइण लाइ अॻियां थी, पर जनाब फिज़ा सलामुल्लाह अलैहा सभ खां अॻियां इजाज़त वठी थी पई, ताज़ियाना खाए पई, बर्दाश्त करे, लहू लहा थी वई, ज़मीन ते किरी पई। सानिया ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो आवाज़ आयो, अम्मा फिज़ा बस हाणे तूं परे थी। जनाब फिज़ा खे जलाल आयो, ॾिठई त 700 सिपाही हबशी आहिनि। साईं उन्हनि सां उन ॿोलीअ में ॻाल्हायो, जनाब फिज़ा त आऊं रसूल अल्लाह जी कनीज़ आहियां, ऐं ख़ातून क़यामत जी कनीज़। अली मूंखे भेण चवंदो हो, आऊं त तव्हांजी बादशाहज़ादी मैमूना आहियां। मुंहिंजे पीउ मूंखे फिज़ा चयो, तव्हां ॾिसो पिया मूं ते ज़ुल्म पियो थिए। 700 हबशी सिपाही यज़ीद जे तख़्त ॾांहुं दौड़िया, ख़बरदार यज़ीद, ताज़ियाना हण असांजी शहज़ादीअ खे बंदि कर, असांजी मलका खे ताज़ियाना हण। उन वक़्तु साईं ज़ैनब आलिया सलामुल्लाह अलैहा मदीने ॾांहुं मुंहुं करे चयो, नाना तुंहिंजी कनीज़ खे बचाइण लाइ 700 तलवारूं ॿाहिरि निकिरियूं आहिनि। शराबी जी दरबार में को असांजो पासो वठण वारो कोन्हे। उन वक़्तु अलाह जो हर पल अज़ाब नाज़िल थिए यज़ीद ते। उन वक़्तु यज़ीद साईं खे चयो, बिनते अली, ॾुखे में ॾुखियो मरहलो तुंहिंजे लाइ कहिड़ो आयो? पाण छा रोई सघंदासीं साईं गुलशेर छा साईं, साईं जहांगीर छा साईं, पाण छा रोई सघंदासीं साईं अली रज़ा छा? मौला इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम पंहिंजे हिकिड़े असहाबीअ खे चयो, उहो रूमाल सां लुड़को थी रहियो, मौला चयो रोई छो नथो तूं असांजे कम में? असांजी जद ते रोई छो नथो ऐं असांजी पुफीअ ते रोई छो नथो? कि मौला गिरियो त करियां पियो। मौला चयो दाहूं करे रो। ऐं छह इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम चयो त असांजे जद ते ऐं असांजे आकाज़ादनि पुफियुनि ते ईअं रो जीअं 70 माऊं गॾिजी पंहिंजे जवान पुटनि में। जॾहिं पुछो यज़ीद इब्न मुआविया इब्न अबू सुफ़ियान त बिनते अली, बिनते ज़हरा, वध में वध ॾुखियो मरहलो तोखे किथे पेश आयो? ॿुधायो दोस्तो मुंहिंजा अज़ादारो, केतिरा मुंहिंजे जा ज़वार वेठा आहिनि। साईं ईअं कोन चयो हो त मदीने मां निकियसि इहो वॾो ॾुखियो मरहलो। हथ अदब जा ॿुधींदो, मुंहिंजे ॿधल हथ खे ॾिसिजो, हीअ हथ कॾहिं कंहिंजा मुहताज न थींदा, न खिंड सदाई रहमत वसंदो रहे, जेके गिरे इमाम हुसैन में। साईं ईअं बि कोन चयो त नाना जो रोज़ो छॾियमि, अम्मा ऐं भाउ जी क़बर छॾियमि, वॾे में वॾो ॾुखियो मरहलो हो। साईं ईअं बि कोन चयो त जेको पाणी हो हुसैन अता करे छॾियो ऐं पहिरीं असांजा ख़ैमा दरिया जे वेझो लॻा,
पोइ असांजे खेमनि खे उतां पचो वियो मुंहिंजे गाज़ीअ पंहिंजे जलाल खे ज़ब्त कयो ऐं खैमा पटे छॾी दरिया किनारे खां साईं खे बि कोन चयो त 7 मुहर्रम ते असांजे खेमनि जो मुकमिल मुआसिरो करे असांजे मथनि ते पाणी बंदि कयो वियो साईं खे बि कोन चयो त शब आशूर मुंहिंजे भाउ ॾींहुं विसाए ख़ुतबो ॾिनो साईं खे बि कोन चयो त फजर जी आज़ान अली अकबर खां ॾियारे इहो वॾो ॾुखियो मरियल हो बल्कि साईं खे बि कोन चयो त ओन मुहम्मद जी शहादत ॾुखियो मरियल हो साईं खे बि कोन चयो त अकबर जी बरसी वॾो ॾुखियो मरियल हो साईं खे बि कोन चयो त कासिम जा टुकड़ा ॾुखियो मरियल हो साईं खे बि कोन चयो त अब्बास जा बाज़ू कटिजी विया ॾुखियो मरियल हो साईं खे बि कोन चयो त 70 क़दम खां भाउ साईं खे बि कोन चयो कज़ाई व तस्लीम अली अमर कई अली असगर जी कबर ठाहींदो रहियो साईं जो ॾुखियो मरियल हो साईं खे बि कोन चयो सकीना साईं खे शिविर चमाच वयूं ॾुखियो मरियल हो साईं खे बि कोन चयो त असांजे मथनि ते चादरूं लाथियूं वयूं इहो ॾुखियो मरियल हो साईं ईअं बि कोन चयो त खेमनि खे बाहियूं लॻी वयूं इहो ॾुखियो मरियल हो साईं खे बि कोन चयो त वक़्त जे इमाम सैयद सजाद खे गिरफ़्तार कयो वियो इहो ॾुखियो मरियल हो साईं खे बि कोन चयो त बाज़ारुनि मां थींदे ऐं कुफे जे दरबार मां असांखे हिते आंदो वियो इहो ॾुखियो मरियल हो साईं खे बि कोन चयो साईं खे बि कोन चयो त 36 कलाक बाबे साथ ते असीं बीठियूं रहियूंसीं साईं खे बि कोन चयो त असीं त तहीर जूं वारसूं बेपर्दा अलीअ जूं धीअरूं अलीअ जूं नुहरूं अलीअ जूं पोटियूं तुंहिंजे दरबार में पेश थियूं बल्कि साईं कीअं चयो त ऐं यज़ीद ॿुध ॾुखे में ॾुखियो मरहलो मुंहिंजे लाइ इहो आहे त आऊं अलीअ बतूल जी धीउ तुंहिंजी दरबार में आहियां ऐं तूं शराब जी हालत में मूंसां गुफ़्तगू ऐं यज़ीद अॼु खां वठी त मूंखे को ॾुखियो मरहलो पेश कोन थियो ऐं उहो यज़ीद जेको पहिरीं नबूअत खे बनी हाशिमिन जो ढोंग चवंदो रहियो उहो यज़ीद जेको पहिरीं क़ुरान खे बकवास चवंदो रहियो उन यज़ीद ओॾी महिल मुनाफ़िक़त जो किरदार करे कयो वत इज़्ज़ो मन ते छा वत ज़िल मन ते छा अलाह जंहिंखे चाहे इज़त ॾे जंहिंखे चाहे ज़लील करे साईं चुप तोखे कहिड़ी ख़बर त इज़त थींदी छा साईं बकवास बंदि कर ऐं हिंदा ऐं जिगर खोरा जा पुट बकवास बंदि कर तुंहिंजा हथ असांजे भाउ जे खून में रंगीन आहिनि तूं क़ुरान खे पंहिंजे मक़सद जे लाइ थो इस्तेमालु करे साईं छा तो सूरह मुनाफ़िक़ून जी आयत न पढ़ी वलिल्लाह इज़्ज़त वलि रसूलिही वलिल मोमिनीन इज़्ज़त आही अल्लाह जी रसूल जी ऐं उन्हनि जी जेके ईमान वारा आहिनि साईं चयो असीं अल्लाह जी बि इज़त आहियूं असीं रसूल अल्लाह जी बि इज़त आहियूं ऐं असां जे करे मोमिननि जी बि इज़त सलाम हुजे मुंहिंजो अलीअ जी धीअरुनि ते अलीअ जी धीअरुनि ते सलाम हुसैन इस्लाम खे बचाए ॾेखारियो पर ज़ैनब हुसैन खे बचाए ॾेखारियो जॾहिं मूं मक्तल में पढ़ियो जॾहिं मौला हुसैन वक़्ते ज़िदा ते साईं बचायो मोकिलाइण साईं ज़ैनब खां त मौला पंहिंजे सीने ते धक हणी ॿ टे दफ़ा चयो या हुसैन या त साईं ज़ैनब मथो पेशानी चुमी हथ चुमी चुसि अदा हुसैन त तूं आहीं पंहिंजो मातम पान छो थो करीं त मौला चयो ज़ैनब अॼु खां हुसैन तूं आहीं त मुंहिंजा दोस्तो वला तत्तबिऊ ख़ुतवात शैतान जे नक्शे क़दम जी पेरवी न कयो ही लफ़्ज़ आहिनि सूरत माइदा जा आयत नंबर 90 ऐं 91 ध्यान तो पढ़ा या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्र वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून ऐ मोमिनो इन्नमल खम्र सिर्फ़ ऐं सिर्फ़ शराब वल मैसिर ऐं जुआ वल अंसाब ऐं कुतल बुत वल अज़लाम ऐं शतरनि जो सामान ऐं हिन जे माल जी तक़सीम रिज्सुम मिन अमल शैतान इहे शैतान जा अमल बि आहिनि ऐं इहे रिज्स आहिनि रिज्स
मुझे मौला कदे न चाहिए त रिज सोनन जे वेझो वञे असां उनखे पीए जी मनी कोन था जेको निभागो चे त या आयत अली अलैहिस्सलाम जे करे राज़ी थी अली अलैहिस्सलाम जे करे त अल्लाह क़ुरान में चयो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम रिज अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा बुखारी शरीफ मुस्लिम शरीफ में भी असहाबे रसूल जो बाब अलग है अज़वाजे रसूल जो बाब अलग है अहल बैत रसूल जो बाब अलग है रिज से नंजे में जोई गई कोन शराब जुआ खुतल पुत शतरंज जो सामान इन जे माल जी जेका तक़सीम रिज बेइंतहा गंदगी नापाकी पलीदगी ये शैतान जा अमल आहिनि फजतनबूह इन्हनि खां सफ़ा पासो करियो लअलकुम तुफ़्लिहून जीअं कामयाबी माणे सघो या सूरह माइदा जी 90 नंबर हाल वरी 91 इन्नमा युरीदु शैतान ऐं यूकिय बैनकुम अदावत वल बुग़्ज़ा फिल ख़म्र वल मैसिर वयसुद अन ज़िक्रिल्लाह व अन सलात फहल अंतुम मुंतहून अल्लाह तो चए इब्लीस जो शैतान फ़क़त इहो ई इरादो आहे त शराब ऐं जुआ जे मदद सां अवां जे विच में दुश्मनी पैदा करे ऐं कीनू पैदा करे ऐं अवां खे रोके वयसुद अन ज़िक्रिल्लाह व अन सलात ऐं अवां खे रोके ज़िक्रुल्लाह खां ऐं सलात खां कहिड़ा ज़िक्र अल्लाह जो ज़िक्र केरु अल्लाह क़ुरान में चयो क़द अंज़लल्लाहु इलैकुम ज़िक्रन रसूला अल्लाह खे तो मूं ज़िक्र खे नाज़िल कयो जेको मुंहिंजो रसूल ॿिए हंधि अल्लाह चयो वमा अल्लमनाहु शिअ्र वमा यंबग़ी लहु इन्नहु ला ज़िक्रुन व क़ुरानुन मुबीन मुंहिंजा रसूल मूं तोखे शेर को सूरह यासीन मुंहिंजा रसूल मूं तोखे शेर न सेखारी मूं शाइरी न सेखारी मूं त तोखे क़ुरान ॾिनो ऐं ज़िक्र मुबीन ऐं इन ही सूरत माना क़ुरान जो ज़िक्र रसूल अल्लाह इन ही सूरह यासीन में अल्लाह चयो इन्नमा तुनज़िर मन इत्तबअ ज़िक्र व ख़शिय रहमान बिल ग़ैब मुंहिंजा रसूल तूं फ़क़ति उन्हनि खे ॾेखारे सघींदो जेके ज़िक्र जा पैरोकार पहिरीं 6 सरकार फरमायो त ज़िक्र मां मुराद आहे अली अल्लाह जो ज़िक्र आहे रसूल अल्लाह जो ज़िक्र आहे क़ुरान अल्लाह जो ज़िक्र आहे अली शैतान चाहे थो त मोमिननि खे शराब ऐं जुआ जे ज़रिए अलीअ खां परे करियां नमाज़ खां परे करियां असां नमाज़ जा मुखालिफ़ न आहियूं छो त रसूल अल्लाह जो फरमान असलात अमूदुद्दीन नमाज़ दीन जो थंभो अली कुल्ले दीन नमाज़ दीन जो थंभो रसूल ख़ुदा फरमायो असलात कुरत ऐनी नमाज़ मुंहिंजे अखियुनि जो छा ऐं मौला अलीअ जो फरमान आहे अना सलातुल मोमिनीन ऐं मोमिनीन जी नमाज़ हिननि त सजदा करे ॾेखारियो शैतान चाहे थो त शराब ऐं जुआ जे वजह सां अवां में झेड़ा विझे बुग़्ज़ ऐं अदावत अदावत ॿी शइ ते दुश्मनी बुग़्ज़ माना साड़ो कीनो ऐं मुंहिंजे मौला जो फरमान आहे 6 सरकार जो त हर बुराईअ जो रईस सरदार शराब मासूम ने फरमायो त ख़ुदा जे आलम बदीअ जो रोकण जे लाइ केतिरा ई ताला ठाहिया आहिनि पर हर ताले जी चाबी जंहिंसां बुराई में दाख़िल थिए उहो शराब वो शराब बेज़ाहिर शैतान शराब कोन पीतो हो पान ॾिसो पर अल्लाह जो इहो अमल शैतान आहे बिहार अनवार में रिवायत मौजूद है बिहार अनवार में रिवायत मौजूद है रिवायत में हिकिड़ी थो पढ़ा त जॾहिं जनाब आदम ज़मीन ते लथो त अल्लाह खेसि जन्नत मां खजनि जो ॿिज ॾाढ़ूअ जो अंगूरनि जो ॾिनो त इहे ज़मीन ते पोख तूं बि खा पंहिंजे औलाद खे बि खाराइनि हज़रत आदम जॾहिं सख़्तु बीमार थियो अॼु खां हुसैन तूं
बीबी ज़ैनब पंहिंजो ख़ुतबनि जी तलवार सां यज़ीद ते वाइखो कयो ऐं यज़ीद खे बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा दरबार में भी चैलेंज ॾिनो ऐं यज़ीद ॿुधी छॾ तूं असांजे फ़ज़ाइलनि जो इदराक नथो रखी सघीं तूं असांजे मर्तबे ताईं पहुची नथो सघीं ऐं तूं मुंहिंजे भाउ जो ज़िक्र बंदि नथो कराए सघीं इहो ई सबबु आहे जो अॼु बि 1400 साल थियण वारा आहिनि चाहे धमाकनि जा डप हुजनि चाहे गोलियुनि जा डप हुजनि हुसैन जो मातम जारी सारी छो त इहा महिनत आहे सैयद सजाद जी इहा महिनत आहे सैयदा सानिया ज़हरा सलामुल्लाह अलैहा ऐं साइण उम्मे कुलसूम ऐं ॿियनि आखाज़ादनि या अल्लाह मोहम्मद वाले मोहम्मद सदके असांजी इबादत खे पंहिंजी बारगाह में क़बूल फूस मुझा मौला मरहूम सैयद या दर्जा बुलंद फरमा यकीन आहे असांखे जेको आले मोहम्मद जी मोहब्बत ते मरंदो रसूल अल्लाह जे फरमान मुताबिक़ वो शहीद हूंदो वो ताइब हूंदो वो मक़सूर हूंदो मुझा मौला उनजा दर्जा बुलंद संस घर वारनि खे औलाद खे भाउरनि खे सब्र जमील अता फरमा मुझा मौला जंहिं जंहिं हिन मजलिस में ड्यूटी ॾिनी आहे नौकरी ॾिनी आहे उन्हनि सभिनी जी नौकरी पंहिंजी दरबार में मुझा मौला जेके सामने में ते वेठा असीं सभु दस्त बदुआ तोखे वास्तो अब्बास जे उन हथनि जो जेके साईं ज़हरा सलामुल्लाह अलैहा क़यामत जे मैदान में खणी ईंदी त मूं सां पुछंदा न अलाह पुछंदो ऐं रसूल जी नियाणी शफ़ाअत जे लाइ छा खणी आई आहीं त साईं चवंदी हुसैन जो कुर्तो अली असगर जो पहरान ऐं अब्बास जा बाज़ू खणी आई या अलाह तोखे अलमदार करबला जे कटल बाज़ुनि जो सदको असांजे हथनि में ख़ाली न मोटा असांजी दुआउनि खे असर अंदाज़ बणा मुंहिंजा मौला जेके बेज़र आहिनि उन्हनि खे अबूज़र मुंहिंजा मौला तोखे वास्तो इमाम हसन मुतबा तमाम मोमिन जे रिज़्क़ रोज़ी में ख़ुसूसन बानिया मजलिस जे रिज़्क़ रोज़ी में वुसअत अता फरमा मुंहिंजा मौला जेके बीमार आहिनि तोखे वास्तो गैरत जे बीमार तोखे वास्तो बीमार करबला तोखे वास्तो बीमार मदीना साईं बीमारनि खे मुकमिल शफ़ा कर मुंहिंजा मौला सुतर सघे पर ॾियण वारे हुसैन जे वास्ते मोमिननि जी मुश्किल कुसाई मुंहिंजा मौला जेके मोमिन बे औलाद आहिनि तोखे वास्तो उन बीबीअ जे ख़ाली गोद जो जेका आधी राति जो उथी हण में को सामान ॻोल्हींदी ॾिसंदी हुई त साईं ज़ैनब पुछंदी हुयसि भाॼाई रुबाब छा थी ॻोल्ही त साईं उमिरि बाप चवंदी हुई असगर जे झूले जो सड़ियल काठियूं मूं गॾु करे रखियूं आहिनि उन्हनि जी ज़ारत थी कयां या अलाह तोखे उन साईं जे ख़ालीअ गोद जो वास्तो जंहिं पुटु हुसैन खां क़ुर्बान कयो ऐं धीअ ज़ैनब खां क़ुर्बान करे शाम जंहिंजे न्याणी जी कबर शाम जे कब्रिस्तान में बणिजी वई या अलाह मोमिननि जे ख़ाली झोलनि खे आबाद या अलाह जिन खे पुट ॾिना अथई तोखे हुसैन ऐं हसन जे पुटनि जो वास्तो कासिम ऐं अली अकबर जो वास्तो उन्हनि खे साले बणाओ उन्हनि खे हैदर जो सचो हुबदार ऐं मज़लूम करबला जो आज़ादार बणाओ मुंहिंजा मौला जिन खे न्याणियूं ॾिनियूं अथई तोखे वास्तो अली ऐं हुसैन जे न्याणी उन्हनि जो पर्दो पनाह में या अलाह तोखे हुसैन जी उन न्याणीअ जो वास्तो जंहिंजा केतिरा ई नाला तारीख़ लिखिया कंहिं चयो नालो फातिमा हुसि कंहिं चयो रुक़ैया हुसि कंहिं चयो सकीना हुसि पर जॾहिं दुनिया मां शहीद थी कैद खाने में अकेली दुनिया मां रूह परवाज़ थियसि त पुछो वञो त केरु वफ़ाद करे वई आहे छा उहा बीबी गुज़री आहे जंहिंजे गलनि ते टमाटनि जा निशान हुआ या जंहिंजे कननि मां रुक जारी या अलाह तोखे हुसैन जो उन मज़लूम धीउ जो वास्तो मोमिननि जी न्याणियुनि जी नज़र या अलाह जिन जा घर आबाद न आहिनि तोखे वास्तो कासिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उजड़ियल सेज जो उन्हनि जे घरनि खे आबाद मुंहिंजा मौला तोखे वास्तो मुसाफ़िर शाम जो जेके मोमिन सफ़र में हिननि जे सफ़र खे बेख़तर मुंहिंजा मौला तोखे वास्तो सते इमाम जे 14 वरह कैद जो जे सैयद जे जिसद मुबारक खे मज़ूरनि पुले बगदाद ते झूठला छॾियो उन मज़लूम कैदीअ जे सदके में मुंहिंजा मौला जेके मोमिन में मोमिना बेगुनाह कैद में आहिनि उन्हनि खे कैद मां रिहाई मुंहिंजा मौला
यकीन थो असांखे त वरी असांजी का ॿी नेकी कान हूंदी बसि हिन दामन में लिखियल आहियूं असांखे दुनिया में बि अलीअ वारो रखिजईं कबर में बि अलीअ वारो रखिजईं आख़िरत में बि अलीअ वारो रखिजईं मुंहिंजा मौला उहा ठली जन्नत असांजे कम जी न हूंदी जे असांखे जन्नत त मिले पर हुसैन हिसाब मुंहिंजा मौला असांखे उहा ठली जन्नत न खपे जंहिंमें हूर हूंदा हुजनि ग़िलमान हुजनि ऐं जन्नत जा जाम बि हुजनि पर जे असां हैदर करार जी नाले जी ज़ियारत न करे सघूं ऐं असांखे हसनैन ईअं न चवनि त ही असांजा आहिनि पोइ असांखे जी जन्नत न खपे मुंहिंजा मौला असांजे घरनि खे इमाम ज़माना जो आस्थान करार मौला असांखे अहिड़ो भलाई जहिड़ो असांखे बणजणु खपे मुंहिंजा मौला इन फरमान जे तहत त इमाम मोहम्मद बाक़िर ने सलाम फरमायो त 50,000 घर हुजनि ऐं उन्हनि 50,000 घरनि में असांजे मौला जो फ़क़ति हिकिड़ो घर हुजे ऐं को धारियूं अची पुछे त शरीफ़नि जो घर कहिड़ो आहे त 50,000 घर उन अकेले घर लाइ इशारो करे चवनि त शरीफ़नि जो घर ई हुजे मुंहिंजा मौला असांखे अहिड़ो शरीफ़ बनाए जहिड़ो नजफ़ अशरफ जो बादशाह चाहे मुंहिंजा मौला लखी साईं जे शहर सां त सतुर कज सतार आओ ऐं फिरो घाड़िया ढकीम ढकण हार ॾही पांध पनाह जो मुंहिंजा मौला तोखे वास्तो लिवाइल हमद जो जेको अली अलैहिस्सलाम जे हथनि में हूंदो जंहिंखे 70 बेरक हूंदियूं हर बेरक सिज ऐं चंड खां वॾी हूंदी मुंहिंजा मौला असांखे उन जे साए में रखिजांइ मुंहिंजा मौला असां मौला जे छितनि ते अल में अब्बास बुलंद आहे त असांजे घरनि में बि उहे शयूं हुजनि जंहिंसां अलमदार करबला राज़ी थिए मुंहिंजा मौला जेकॾहिं असां बेराहमीअ जो शिकार बणिजी विया हुजूं त असांखे सिरात मुस्तक़ीम यानी अलीअ जे रस्ते ते अलीअ जी विलायत ते कारबन मुंहिंजा मौला असांखे हर उन शइ खां नफ़रत था कर जंहिंसां आले मोहम्मद नफ़रत मूं सवेल कर्ज़ु कयो नशो इन करे हराम जो अकुल जी हिफ़ाज़त लाज़िम चोरी इन करे हराम जो माल जी हिफ़ाज़त लाज़िम बदकारी इन करे हराम जो इज़त ऐं नस्ल जी हिफ़ाज़त लाज़िम क़त्ल इन करे हराम जो बेगुनाह खे मार जान जी हिफ़ाज़त लाज़िम मुंहिंजा मौला जंहिं शइ खां तव्हां मने कई आहे उन खां असांखे पनाह में रखियो ऐं इन फरमान तहत त 6 सरकार फरमायो ऐं ईमान वारो अहिड़ा अमल कजो सुठा अमल करे दुश्मननि खे ज़रबो दुनिया जूं नज़रूं अवां ते खुटल ॿिया छा बि कंदा उन्हनि जी मर्ज़ी पर जे तव्हीं अलीअ वारा आहियो त तव्हांखे दुनिया जूं नज़रूं खुटल आहिनि किथे सुभाणे दुनिया ईअं न चए हीअ अलीअ जा ज़ाकिर ऐं पंहिंजे पाण खे या हीअ अलीअ जा शाइर या हीअ अलीअ खे मञो अली अली करियूं था त दिलि सां अली अलीअ जी हिन पंहिंजे दिलि खे पंहिंजे बज़म दिलि जे बज़म खे मौला जो फरमान पंहिंजे तंदाईअ खे पाक रखो मौला जो फरमान कंधु ऊंचो करे भले हलो पर निगाह हेठि करे हलो त ख़बर पए के शरीफ़ घराणे फतह मुतल मुंहिंजा मौला हक़ जे वारिस जो जल्द ज़हूर असांजे वॾनि जो असांजे असांजे मथां सलामत हक़ जे वारिस जो मौला जल्द ज़हूर दुश्मनाने दीन खे ज़लील खार नीस ते नाबूद फरमा मुंहिंजा मौला जिन बदखू बदरूह बेअकुलनि बेज़मीरनि जूं निगाहूं मक़ामात मुक़दसा आहिनि उन्हनि जे निगाहुनि खे परे कर मुंहिंजा मौला उन्हनि जे मनसूबनि खे ख़ाक में मिला तमामु मक़ामात जी हिफ़ाज़त फरमा मक़ामात मुक़दसा तमामु इमाम बारगाहुनि जी पिणनि जी हिफ़ाज़त तमामु अज़ादारनि जी जान माल इज़त आबरू रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तब अलैना